यार मां कराची हैदराबाद सखर लाड़कानो जेकंबाद केड़ा केड़ा शहर घूमी आयो आई। छड़ो आने पुत्र घुम 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 जॾहिं कई शादी ऐं लॻुई जंजीर पंहिंजो शहर घुमी न ॿिन्हिनि हथनि सां सलाम कंदो मां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मां गवर्नमेंट जे तरफ़ां आयो आहियां। तव्हां पंहिंजे माल खे छा ॾींदा आहियो? असां पंहिंजे माल खे बू ॾींदा आहियूं। ग़लति ॻाल्हि साईं, ग़लति ॻाल्हि। माल के पलाल ले छड़ियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मां गवर्नमेंट जे तरफ़ां आयो आहियां। तव्हां पंहिंजे माल खे छा ॾींदा आहियो? भाऊ असां पंहिंजे माल के पलाल ॾींदा आहियूं। ग़लति ॻाल्हि साईं, ग़लति ॻाल्हि। हा एॾा वॾी में खे बि ॾेई छॾियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मां गवर्नमेंट जे तरफ़ां आयो आहियां। तव्हां पंहिंजे माल खे छा ॾींदा आहियो? भाऊ असां पंहिंजे माल खे 5-5 रुपया ख़र्ची ॾींदा आहियूं, हो पाण वठी खाईंदा आहिनि। गोरे जब शादी पर जाते हैं यार छड़ इन गल्ला नु। गोरे शादी पे जाते हैं, खाना खाते हैं, पानी पीते हैं, दुल्हन ले जाते हैं। तू गोरे नु छड़ मेरी शादी करवा ले। साईं ये खुद सिंगल है। खुद सिंगल है तो मामा पहले अपनी बंदोबस्त कर ले। सजाद मखनी तायले यार मिठू नाल बंदे लड़ेन। यह केकू मौत चाहती है जो मेरे यार ते हथ चाहते ने। नदी मखनी बंदे दस टोकियन बंदे 30-40 बंदेन पीछे छोड़े दे थाने ते दुल दूं। हा तव्हां हलिया अचो, मुंहिंजी क्लिनिक खुलियल आहे। डॉक्टर साहब छा तव्हां मुंहिंजी चर्च छॾाए सघो था? जी बिल्कुलु छॾाए था सघूं। हा त पोइ हल थाणे ते पुलिस वारनि वटां। तू चांवर घटि खाईंदो कर। सही आहे डॉक्टर साहब। डॉक्टर साहब मुंहिंजी तबीयत ॾाढी ख़राब आहे। साह खण। छा महसूस थियो? परफ्यूम यार वियाह बि लॻाई अथई। माफ करो यार। जादू भाई 180। असली है? हाँ चोरी की है? अब्बा ओए जी पुट सजाद मखनी हुने मेरी शादी करवा। चुप कर बाय मारा ही न पादर बूथ वाले महंगाई देखता पई चोट चढ़ गई है। अब्बा एक मिसाल है तेरी शादी करवावा। पीछे तो दुआया कर सही बचाई तो खुशी दी गाल है। अब्बा इतनी तेरे वास्ते खुशी दी गाल है, बाकी मेरे वास्ते गम दी गाल है। असां सोचूं था पैसो अचे त कुझु कयूं। पैसो चए थो निभागा कुछ कयो त अचांव। वो जेड़े कंटेंट क्रिएटर है वो दूरी रहो खड़े। यहाँ तो यहाँ पे चलेगा बाबा जी सियालकोट, यहाँ छड़े। देखे रात अल्लाह जे नाते माफ कर फकीरो। फकीरो जो देखो वो ॾींहं में घणी तौर को ठहींदो। छो भला तू पीने शुरू कंदे छा? पुट दवा लिखी तो जाए, तू टाइम सां खाईंदो कर। डॉक्टर साहब जॾहिं का तव्हां मूंखे गुर्दो विधो आहे मां हर टाइम नचंदो थो वतां। इहो छो? इहो इन जे करे छो जो मां तोखे गुर्दो ई खदड़े जो विधो आहे। यो केराड़े छो साईं हमेशा मां ॿुधायां, अॼु तूं ॿुधाए। मुखे तो दरवेश तो लगे। यहाँ सियारे में कपड़ा थोड़ी लाया। मौला सा साईं सही सुञाते हे ॾिस। तू तो छा तू जो पी भी मानी पचाई तो। अरे यो छाछो भोके वडेरी तो के नया ए टिकटॉक जो वीडियो ठाया तो मानन के खिलाने लाए अल्लाह। पुट हेॾिया हाणे मां जेको बि तोखां सवाल पुछां उन जो जवाब फटाफट ॾिजां। जी सर। मूंखे ॿुधाए त पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे? फटाफट। बजाय सड़े मोचड़ा हानी कर दून ना दबली करे छड़ास। हलड़े गामू घासलेटी जा पुट कोटे नाड़ करे छॾई। यार छो परेशान आहे? यार नई पेंसिल वठी आयमि उहा गायब थी वई। वो वरी कीअं? 5 मिनट शार्पनर में विझी गोल घुमायो मांस गायब थी वई। अरे परेशान क्यों हो मुर्शिद जी? कोई दुबई लेके नहीं जा रहा है मुझे वो यार। मैं कब से कर रहा हूँ, मुझे ज़ेबा गुल से मिलना है। परेशान कैसे नहीं हूँ? दिल जले आप भी हंसो यार, मजाक उड़ाओ मेरा। मजाक हूँ ना मैं। दिल छोटा मत करो मुर्शिद। उमैर तुमको ले जाएगा दुबई और वहाँ पर आपको ज़ेबा गुल से मिलवा देगा। सच्ची लेके जाएगा? हाँ फिर सही है। थैंक यू।